टकराटे में भी आशिकाने रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल ते ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां रैली कढी वई। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मजीद महर जी रिपोर्ट। रबीउल अव्वल जो चंड ॾिसंदे ई दुनिया जी हर पासे ख़ुशी में मुसलमान मोमिन तोड़े वण टिण, पर दुनिया जी हर उहा शइ जंहिंखे रब करीम जे महबूब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जी ख़ुशी मल्हाइण जो मौक़ो नसीब थींदो आहे। बयान आहे कुरान करीम जे अंदर, जॾहिं तव्हां जे मथां अल्लाह ताला जो फज़ुल थे, अल्लाह ताला जी रहमत थे, त तव्हां ख़ुशियूं मल्हाईंदो, मल्हाइजो। तबारक व तआला लख एहसान कया हन, किरोड़ हा नेमतूं अता फरमायूं हन, पर उन्हनि सभिनि में मुमताज़ ऐं आला ऐं हिन काइनात जे मथां ख़ुसूसी जेका नेमत आहे उहा तव्हां ऐं असांजे हबीब जे आमद जो ज़िक्र आहे। अल्लाह जी ज़ात कुरान पाक जे अंदरि इरशाद फरमायो, महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद फरमायोसीं। ही असां तव्हां जेके गॾु थिया आहियूं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी ॾियण जे लाइ, असांखे रब रहमान मिलियो, क़ुरान मिलियो, साहिब क़ुरान जे सदके सभु ईदूं मिलियूं हिन ईद महबूब जे मीलाद वारी ईद जे सदके। मुक़ररनि पारां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासादत ऐं ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी ऐं नात ख़ाननि नातू पढ़ी ऐं मौलूद पढ़ी मोहब्बत ऐं इश्क जा गुल निछावर कया। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़।